दादू ए सेक्शन थाने जी हद जे रहवास मिसमात बीबी कलहोड़ मुखालिफ धुर जी नाजायज़न खिलाफ सख्त एहतजाज कने मीडिया अॻियां दाहो त मल्हा चौक ते हिकु हफ़्तो अॻु कलहोड़ बिरादरी मल्हा बिरादरी जे विच में मामूली ॻाल्हि तां थियल झेड़े जे कलहोड़ बिरादरी तरफ़ां मल्हा बिरादरी जे मथां FIR दाख़िल थियण बाद मुखालिफ धुर मुनीर उर्फ कारू मल्हा वसीम नवीद जोड़ियो रफ़ीक शकील मल्हा ऐं ॿियनि हथियारनि जे ज़ोर ते घर में दाख़िल थी मूंखे ऐं मुंहिंजे पुट ज़याब खे मारकुट करण बाद मुंहिंजे नौजवान पुट खे गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे हवाई फायरिंग कंदा फरार थी विया। हुन चयो त असां ए सेक्शन थाणे ते इतला बि कयोसीं पर हद जी पुलिस बर वक़्त न पहुती। मां पंहिंजो ज़ख़्मी नौजवान पुट खे अस्पताल आंदो। ए सेक्शन पुलिस अस्पताल पहुची ज़ख़्मी खे इलाज लाइ लेटर जारी कयो। हुन चयो त 3 ॾींहं गुज़री विया आहिनि, पुलिस जवाबदार गिरफ़्तार नथी करे मुखालिफ धुर केस तां हथ खणण लाइ मोतमार धमकी ॾेई रहिया आहिनि। मूंखे मुंहिंजे बचनि खे मुखालिफ धुर मां ख़तरो आहे। हुन IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो थी कयां जवाबदार गिरफ़्तार करे संदन मथां केस दाख़िल कयो वञे, मूंखे ऐं मुंहिंजे बचनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे।